अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब मौजो अॼु जी हिन वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त तव्हां मोबाइल फ़ोन खे इस्तेमालु कंदे पंहिंजी वीडियो खे बहितरीनु कलर ॾेई सघो था, कलर करेक्शन करे सघो था, कलर ग्रेडिंग करे सघो था, वधीक छा करे सघो था। ॼाणण लाइ हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसंदा। अचो त शुरूआति कयूं। दोस्तों सब खां पहिरीं तव्हांखे हिकु एप्लीकेशन जी ज़रूरत पवंदी। हिन एप्लीकेशन खे जीअं तव्हां ओपन कंदो त हिते तव्हांखे अहिड़ो इंटरफेस मिलंदो। स्टूडियो ते क्लिक करे हिते तव्हां प्लस जे आइकन ते क्लिक करे इन तरफ़ वीडियोज़ ते क्लिक कजो। पर यादि रहे जेकॾहिं हीअ एप्लीकेशन तव्हां प्ले स्टोर तां डाउनलोड कई आहे त वीडियो जो ऑप्शन तव्हां वटि अनलॉक न हूंदो। उन लाइ तव्हांखे हिन एप्लीकेशन खे डाउनलोड करण ऐं इस्तेमालु करण जो सफ़ा सवलो तरीक़ो ॿुधाईंदुसि। तव्हां हिन वीडियो खे पूरो ॾिसंदा रहो। दोस्तों जीअं असां हिते ईंदासीं, हितां मूं हीअ अली भाई जी हिकिड़ी वीडियो खई जंहिंजो कलर तव्हां ॾिसी सघो था त उहो ओरिजिनल रिकॉर्ड ठहियलु आहे। मतिलबु त हिन जो कलर चेंज न क्लिक करे हिन खे सीक्वेंस जे हिसाब सां एडिट करे सघूं था ऐं मार्ज करे सघूं था, ऐड करे सघूं था। वरी तव्हां सम्झी सघो था। ऐं जेकॾहिं तव्हां हिते क्लिक कंदो त तव्हां वटि हिन में काफ़ी सारा फिल्टर तव्हांखे ऑलरेडी मिलंदा जेके तव्हां चेंज करे सघो था। हिते तव्हां पंहिंजे हथ सां हिन में कलर चेंज करे सघो था। मिसाल तौर ही तव्हां ॾिसी सघो था त आसमान जो कलर कहिड़ो आहे ऐं हिन आसमान जो कलर जेकॾहिं आउं चेंज करणु चाहियां करे सघां थो, अहिड़ो कलर करे सघां थो। तव्हां ॾिसी सघो था तमामु ख़ूबसूरत। ऐं जेकॾहिं ॾिसो पिया न वणनि जो कलर हिकिड़ो अजीब लॻो पियो आहे ऐं स्किन जो कलर बि तव्हां चेंज करे सघो था, पर कंट्रास्ट थोरो वधायूं न एतिरो जीअं वण चिटा नज़र अचनि। त वणनि जो कलर साओ न आहे, उन करे हिनखे साओ करण लाइ असां हिते ईंदासीं ऐं साए कलर खे सिलेक्ट करे हिनखे वधाए छॾींदासीं। त हाणे तव्हां ॾिसो वणनि जो कलर तमामु कूल नज़र अचे पियो, ॾिसी सघो था। ठीकु आहे, हिन वीडियो खे सेव कीअं कंदासीं? हिनखे वधीक तव्हां चेंज करे सघो था, शर्ट जो कलर चेंज करे सघो था। हिनखे सेव करणु तमामु आसानु आहे। मथे जेको नेक्स्ट जो बटण आहे हिन ते क्लिक कयो ऐं नेक्स्ट जे बटन ते क्लिक करे हेठि जेको आहे पोस्ट टू VSCO हुन एप्लीकेशन जो नालो आहे, हिनखे डिसेबल करे तव्हां हेठि जेको सेव जो बटन आहे हिन ते क्लिक करे छॾियो। सेव थियणु शुरू थी वेंदो, कुझु ई देरि में सेव थी वेंदो ऐं तव्हांजे साम्हूं अहिड़ो रिज़ल्ट ईंदो। हाणे अचूं था त हिनखे डाउनलोड कीअं कजे। दोस्तों मूं डिस्क्रिप्शन में लिंक ॾेई छॾी आहे, उतां वञी करे हिन एप्लीकेशन खे डाउनलोड करियो। पर इहे इस्तेमालु करणु थोरी ॾुखी आहे, उनजे करे तव्हां हिन वीडियो खे अॻिते ॾिसंदा रहो। ठीकु आहे, उन खां पोइ डाउनलोड थियण खां पोइ ही तव्हां जीअं तव्हां हिनखे ओपन कंदो त इहा तव्हां खां साइन इन घुरंदी। उन करे तव्हां वञो क्रोम ते ऐं हिते हिकिड़ी वेबसाइट खोलियो जंहिंजो नालो आहे tempmail.org। ठीकु आहे, तव्हां टेम्परेरी का ईमेल कॉपी करे वठो, न त हुते तव्हांजे प्राइवेसी जो मसइलो अचो। जो इहा एप्लीकेशन तव्हां मूड में डाउनलोड कई आहे, ख़बर कहिड़े सर्वर ते तव्हांजी ईमेल वञे ऐं पासवर्ड वञी सघे थो। उन लाइ तव्हां अचो साइन इन ते। साइन इन हिते तव्हांखे ॿ ऑप्शन मिलंदा, हिकिड़ो कंटिन्यू विथ गूगल ऐं ॿियो अदर। हिते अदर ते क्लिक करे साइन अप विथ ईमेल ते क्लिक कयो ऐं हिते पंहिंजी उहा ईमेल जेकी तव्हां कॉपी कई आहे, ठीकु आहे, उनखे पेस्ट करियो। ओके, पेस्ट थियण खां पोइ तव्हां को बि नालो ॾेई सघो था। मिसाल तौरु कंहिंजो बि नालो ॾेई सघो था। मूं हुते को बि हिकिड़ो नालो ॾेई छॾियो जेको आउं यादि रखां, तव्हां बि यादि रखिजो। ठीकु आहे, हिते तव्हां पासवर्ड ॾेई सघो था। साइन अप थियण खां पोइ तव्हां ॾे हिकिड़ी ईमेल ईंदी जेका तव्हां वरी क्रोम ब्राउज़र खोले तव्हां ओपन करे सघो था उहा ईमेल। ओके, हीअ ईमेल मूं ॾांहुं आई आहे वेरीफिकेशन जी ऐं हिते आहे वेरीफाई यूअर ईमेल एड्रेस। इन ते क्लिक करे तव्हां विस्को ते क्लिक करे ओके करे छॾियो त हीअ तव्हांखां परमिशन घुरंदी ऐं लोकेशन ऐं कॉन्टेक्ट्स जी परमिशन न ॾियो, बाक़ी ॿियनि खे अलाउ करे छॾियो, कैमरा ऐं फ़ोटोज़ खे कुझु देरि जे लाइ पोइ वरी बंदि करे छॾिजो। ठीकु आहे, ऐं हाणे तव्हां पहुची विया हुन इंटरफेस ते। त दोस्तों हीअ हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हां सभिनी खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कजो। को बि सवाल आहे कमेंट में लिखो, आउं मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।